नाज़रीन हम ख़बर शामिल कंदासीं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां न्यूयॉर्क स्टेट असेंबली के स्पीकर की मुलाकात थी है। इजलास में डॉक्टर अज़रा पेचूहो, सरदार शाह ऐं सेक्रेटरी जी भी शिरकत कई है। 32 रुकनी वफ़द पारां सिहत के शोबे तरबियत बाबत ॻाल्हियूं कयूं वियूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो नर्सनि की सलाहियत वधाइण की ज़रूरत है। नर्सिंग की बेहतरीन तरबियत कदम खणी रहा आहियूं। न्यूयॉर्क स्टेट जूं नर्सिंग टीचर्स सिंध ऑनलाइन टीचिंग कन त मयार बेहतर थींदो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां न्यूयॉर्क स्टेट असेंबली के स्पीकर की मुलाकात थी है। इजलास में डॉक्टर अज़रा फजल पेचूहो, सरदार शाह ऐं सेक्रेटरी भी शिरकत कई। 32 रुकनी वफ़द पारां सिहत के शोबे में तरबियत ॻाल्हियूं कयूं वियूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवण हो त नर्सनि की सलाहियत वधाइण की ज़रूरत है। नर्सिंग की बेहतरीन तरबियत लाइ कदम खणी रहा आहियूं। न्यूयॉर्क स्टेट जूं नर्सिंग टीचर्स में ऑनलाइन टीचिंग कन त मयार बेहतर थींदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां न्यूयॉर्क स्टेट असेंबली के स्पीकर मुलाकात कई है। इजलास में डॉक्टर अज़रा पेचूहो, सरदार शाह ऐं सेक्रेटरी भी शिरकत कई है। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां न्यूयॉर्क स्टेट असेंबली के स्पीकर की मुलाकात थी है। इजलास में डॉक्टर अज़रा फजल पेचूहो, सरदार शाह ऐं सेक्रेटरी भी शिरकत कई है। 32 रुकनी वफ़द पारां सिहत के शोबे में तरबियत बाबत ॻाल्हियूं कयूं वियूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवो त नर्सनि की सलाहियत वधाइण की ज़रूरत है। नर्सिंग की बेहतरी तरबियत लाइ कदम खणी रहा आहियूं। न्यूयॉर्क स्टेट जूं नर्सिंग टीचर्स सिंध में ऑनलाइन टीचिंग कन त मयार बेहतर थींदो। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ के चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी खां। फयाज़ आगाह कजो त वॾे वज़ीर मुराद अली शाह सां न्यूयॉर्क स्टेट असेंबली के स्पीकर मुलाकात की है। छा अपडेट है हिन बाबत? बिल्कुल अशफाक, न्यूयॉर्क स्टेट असेंबली जो स्पीकर फिल रामोस उन सिंध वॾे मुराद अली शाह सां पंहिंजे वफ़द समेत मुलाकात कई है। जॾहिं त सिंध हुकूमत पारां वॾे वज़ीर सिहत डॉक्टर अज़रा पेचूहो, वज़ीर तालीम सरदार शाह, चीफ सेक्रेटरी सरदार शाह समेत मुख़्तलिफ़ अमलदार गजानी में मौजूद हुआ। 32 रुकनी जो वफ़द हो उनमें असेंबली जा जो मेंबर हुआ एलेक्स ब्रोक, अमेरिकन पाकिस्तानी कम्युनिटी, डॉक्टर एजाज, इम्तियाज़ राही, इम्तियाज़ फ़ीज़ादो, आमिर मेमन उहे इन वफ़द में शामिल हुआ। वॾे वज़ीर न्यूयॉर्क असेंबली डिप्टी स्पीकर विच में सिहत के शोबे में तरबियत के हवाले से ख़्याल ॾेवट थी वई। नर्सुनि जी जेका सलाहियतुनि वधाइण के हवाले से वॾे वज़ीर चवणो त सिर्फ़ इन हवाले से ज़रूरत है, बल्कि नर्सिंग की बेहतरीन ट्रेनिंग के हवाले से कदम खया पिया था वञनि। न्यूयॉर्क स्टेट जी जेका नर्सिंग उस्तादनि पारां सिंध में ऑनलाइन जेका टीचिंग करण के हवाले से जेकॾहिं सहकार कयो वियो त न सिर्फ मयार में बेहतरी ईंदी, बल्कि स्पेशलाइज़ नर्स की तमाम घनी ज़रूरत है। इन हवाले से वज़ीर सिहत डॉक्टर अज़रा पेचूहो भी ख़्यालन की ॾेवट कई। संदसि चवणो हुयो त अगर नर्सनि की स्पेशलाइजेशन के हवाले से सहकार थियो त इहो न सिर्फ हिकिड़ो वॾो बेहतरीन कदम हूंदो, बल्कि इनकलाबी कदम हूंदो। वॾे वज़ीर न्यूयॉर्क के स्पीकर जेका तालीमी वफ़द के हवाले से ॾेवट जे ख़्यालनि के मामलन से भी जेको ख़्याल ॾेवट कई। इन हवाले से सिंध जेके तालीमी इदारा आहिनि उनमें ॿारनि ऐं उस्तादनि जे विच में न्यूयॉर्क के जेके तालीमी इदारा आहिनि उन हवाले से वॾे वज़ीर चवनि त दौरो करण के हवाले से असां चाहियूं था त ये ॿार हिक ॿिए जो न सिर्फ स्कूलनि जो दौरो कनि, बल्कि तालीमी वफ़द जे हिक ॿिए सां ॾे वठ में हिक ॿिए जे जेके तालीमी सरगर्मियुनि उन्हनि जो तजुर्बो बि थींदो। सैयद सरदार शाह तालीम वारे सूबाई वज़ीर सिंध ऐं न्यूयॉर्क के तालीमी इदारनि में गॾियल सहकार के हवाले से ॻोल्ह कई। संदसि चवणो त सिंध वाहिद सूबो आहे जिते निसाब के बेहतर ऐं जदीद कयो बि थो वञे। वॾे वज़ीर ईंदड़ सेशन में सिंध असेंबली खां न्यूयॉर्क ऐं कराची सिस्टर सिटीज़ जेको ठहराव मंज़ूर करण के हवाले से ऐलान किया। तो ये खुशगवार मुल्क में एक मुलाकात हुई ॿारनि जे तबादले समेत ॿिनी शहरनि खे वारो दर्जो ॾियण जे हवाले सां बि ईंदड़ ॾींहनि में सिंध असेंबली में ठहराव पास करे इहो फ़ैसिलो कयो वेंदो। फयाज़ कुरैशी अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।